अर्ज़ु इहो आहे सहाफ़ियुनि खे, असांजा दोस्त मुस्लमान ॿाहिरि सभु गॾु थिया आहियूं। हिकिड़े ज़लील जेकी पंहिंजी गुस्ताखी कई आहे अलाह जे शान में, असांजो चवणु इहो आहे हुकूमत पाकिस्तान खे त हिन ज़लील खे गिरफ़्तार कयो वञे, हिन खे क़ानूनी कटड़े में आणे हिन खे सज़ा ॾिनी वञे। न आहे जेकॾहिं त इहे सभु अवाम पंहिंजो मुस्लमान भाइरनि खे कढंदासीं, इतिजाज जो अञा तहरीक खे वधाईंदासीं ऐं असांखे तक़रीबन जानी माली केतिरी बि तकलीफ़ पहुती इन दुश्मन खे असां न छॾींदासीं। हे त हिकिड़ो ज़लील आहे पर हज़ार उथनि उन्हनि खे बि कोन छॾींदासीं। असां मुस्लमाननि जे मथां इहो हक़ु आहे असां गॾिजी मुस्लमान आहियूं ऐं अलाह जे रसूल ते भरोसो आहे ऐं अलाह पंहिंजे ज़ात ते यकीन आहे त इंशा ताला असां गॾिजी इन्हनि ज़लीलनि खे ख़तमु कंदासीं। जेकॾहिं गवर्नमेंट पाकिस्तान न कंदी त असां गॾिजी हिन खे ख़तमु कंदासीं इंशा ताला। असां सभु पाण